नाज़िन हेडलाइन समा ॾिठियूं ते मां अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। पनो आकिल मां जिथे महर कलोड़ा तकरार तां कलोड़ा बरादरी जे 2 नौजवाननि जे क़त्ल ऐं औरतुनि जे अगवा तोड़े ॻोठ ते हमले जो केस महर बरादरी जे 144 माण्हुनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो। केस में महर बरादरी जे 34 ॼणनि खे नामज़द कयो वियो। 110 खां वधीक अणॼातल माण्हुनि मथां सांगी थाणे ते केस दाख़िल कयो वियो। वाक़िए बाबति SSP सखर दावा कई आहे त कुझु माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे, पर खेनि अञा ताईं ज़ाहिर न कयो वियो आहे। ॿिए पासे सांगी पुलिस समेत मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस पारां कचे जी रज़ा ॻोठ वारे इलाइक़े में जवाबदारनि जे ॻोठनि ॿाहिरां संदन गिरफ़्तारी लाइ कैंप क़ाइमु कई वई आहे। अहम ख़बर खां वाक़िए आगाह करे रहिया आहियूं। पनो आकिल मां महर कलोड़ा तकरार तां कलोड़ा बरादरी जे 2 नौजवाननि जे क़त्ल ऐं औरतुनि जे अगवा तोड़े ॻोठ ते हमले जो केस महर बरादरी जे 144 माण्हुनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। एक भेरो ॿीहर वाक़िए अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। पनो आकिल मां जिथे महर कलोड़ा तकरार तां कलोड़ा बरादरी जे 2 नौजवाननि जे क़त्ल ऐं औरतुनि जे अगवा तोड़े ॻोठ ते हमले जो केस महर बरादरी जे 144 माण्हुनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। केस में महर बरादरी जे 34 ॼणनि खे नामज़द कयो वियो। 110 खां वधीक अणॼातल माण्हुनि मथां सांगी थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। वाक़िए बाबति SSP सखर दावा कई आहे त कुझु माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे, पर खेनि अञा ताईं ज़ाहिर न कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे पनो आकिल मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ शेख। जी अयाज़, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुलु, पनो आकिल में महर ऐं कलोड़ा बरादरी विच में हलंदड़ नंगावती मामले तां थियल खूनरेज़ी बाद कलोड़ा बरादरी जे 2 ॼणनि जे क़त्ल ऐं औरतुनि जे अगवा तोड़े ॻोठ ते हमले जो केस महर बरादरी जे 144 ॼणनि मथां दाख़िल कयो वियो आहे। केस मक़तूल जे भाउ फरियादी अहमद अली कलोड़ो जी फरियाद ते महर बरादरी जे 34 ॼणनि खे नामज़द कयो आहे, जॾहिं त 110 खां वधीक नामालूम माण्हुनि मथां सांगी थाणे ते दाख़िल कयो वियो आहे। वाक़िए बाबति SSP सखर दावा कई आहे त कुझु जवाबदारनि खे गिरफ़्तार बि कयो वियो आहे, पर खेनि हिन वक़्त ताईं का बि गिरफ़्तारी ज़ाहिर न कई वई आहे। होॾां जेको आहे सांगी पुलिस समेत मुख़्तलिफ़ थाणनि जी जेका नफ़री आहे उहा कचे जे रज़ा ॻोठ थाणे वारे इलाइक़े में जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ ॻोठनि जे ॿाहिरां कैंपूं बि क़ाइमु कयूं आहिनि, जॾहिं त DIG सखर ऐं SSP सखर समेत पुलिस पारां जेका टास्क जी टीम बि जोड़ी वई आहे, जेका हमले में शामिल जेके माण्हू आहिनि, जेके हथियारबंद आहिनि, सोशल मीडिया ते जेके गर्दिश कंदड़ वीडियो ज़रिए हुननि जी निशानदेही पिणु जेका कई पई वञे। होॾां जेको आहे कलोड़ा बरादरी जे जेके मक़तूल आहिनि उन्हनि जे ॻोठ अमीर बख़्श कलोड़ो में जेका संदन वारसनि पारां तर्जीह थी जेको आहे सिलसिलो बि हलंदड़ आहे। जी ठीकु आहे, अयाज़, वॾी महिरबानी अव्हां जी अपडेट करण लाइ।